ग़ौसपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब अहमद फ़हीम। ज़िले कश्मीर में वधंदड़ बदअमनी ऐं भत्ताखोर माफ़िया तरफ़ां शहर जे डॉक्टरनि ऐं हिंदू वापारियुनि खे भत्तो ॾियण जूं धमकियूं मोकिलण वारे अमल ख़िलाफ़ अॼु नेशनल प्रेस क्लब ऐं ग़ौसपुर प्रेस क्लब जे कलमधड़नि गॾिजी करे शहर जे शाही बाज़ार खां दोलियो चौक वारे इलाइक़े ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते आज़ाद साफ़ ज़िंदाबाद, कश्मीर ज़िले जो अमन अमान बहाल करायो, भत्ताखोरी नामंज़ूर जा नारा हंया विया। एहतजाजी अगवाणी इलाइक़े जा सीनियर सहाफ़ी नारायण नाज़, शेर ज़मान बिजाराणी, बरकत भयो, ज़फ़र शेर भयो, मोइम बाजकाणी, कामरेड सफ़ीउल्लाह लाशारी ॿिया करे रहिया हुआ। अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर ज़िले जी पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम वई आहे। को बि शरीफ़ शहरी ॾोहारियुनि जी वारदातुनि खां बचियल कोन्हे। हितां जी अवाम खे ॾोहारियुनि ऐं भत्तेखोरनि जे हवाले करे निंधड़को ऐं लावारिस कयो वियो आहे। सिविल सोसाइटी बाशऊर हल्कनि खे धमकियूं मोकिले ही सहण वारे अमल ख़िलाफ़ कलमधड़ियुनि जो एहतजाज जारी रहंदो ऐं असां इहो अहद कयो आहे त मज़लूमनि जी हिमायत जारी रखंदासीं।